अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेके सिंध अंदरि ऐं ख़ासि तौर ते मुल्क जी ॻाल्हि कयूं खणी, त उते जेके नंढी उमिरि जूं शादियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां सिंध में कानून साज़ी बि थियल आहे, कानून पास थियल आहे, उन बावजूदि बि जेको आहे इन जी रोकथाम जे लाइ अञा ताईं के बि क़दम न पिया खयां वञनि। नतीजे में नंढी उमिरि जूं शादियूं जेको आहे उहो मामूल बणियल आहे। अक्सर असां रिपोर्ट थींदे ॾिठा आहिनि केस त किथे किथे जेको पुलिस एक्टिव थींदे नज़र अचे थी, छापा लॻंदा आहिनि ऐं नंढी उमिरि जी शादियुनि खे रोकियो वेंदो आहे। नंढी उमिरि जूं शादियुनि जा नुक़सान कहिड़ा आहिनि, नंढी उमिरि जूं शादियूं जॾहिं थियनि थियूं त उहे उन जा औरतुनि ते कहिड़ा मनफ़ी असर पवनि था। अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेके नंढी उमिरि जूं शादियूं थियनि थियूं उन्हनि जे पोयां कहिड़ा कारण थी सघनि था, उन्हनि जी रोकथाम कीअं थी सघे, ऐं ख़ासि तौर ते सिंध हुकूमत जेका कानून साज़ी कई, जेको कानून नंढी उमिरि जी शादियुनि जे रोकथाम जे लाइ ठाहियो ऐं उन ते इम्प्लीमेंट करण जी बि ॻाल्हि कई पई वञे, उन जी हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल आहे ऐं उहो कीअं इम्प्लीमेंट थिए थो। त असांखे जॉइन कयो आहे कुलसूम सिंधू साहिबा, समाजी अॻुवान आहिनि। उन सां गॾु ईस्टर शकील साहिबा सां गॾु आहिनि, समाजी अॻुवान आहिनि। तव्हां ॿिन्हिनि जी वॾी वॾी महिरबानी। कुलसूम, तव्हां ॿुधाइजो कीअं पिया ॾिसो, हिकिड़ो त ॾाढो ख़तरनाक क़िस्म जो नंढी उमिरि जी शादियुनि जो ॾिठो आहे त इन जा ॾाढा नुक़सान बि थियनि था। असां अगरि ओवरऑल ॻाल्हि कयूं सिंध जी ऐं ख़ासि तौर ते थर ऐं उमरकोट जी, जेको असांजो पुठिते पियल ज़िलो आहे, उन में केतिरी सूरत हाल आहे इन नंढी उमिरि जी शादियुनि जी, ऐं केतिरो परसेंट जेको आहे माण्हू नंढी उमिरि जी शादियूं उते कनि था ऐं उन जे रोकथाम जे लाइ को क़दम खयां वञनि था? थैंक यू। तव्हां अहिड़े जेको अॼुकल्ह इहो तमामु घणो इशू जेको आहे उहो मीडिया में बि हाईलाइट थियल आहे ऐं हीअ वक़्तु बि अहिड़ो आहे त इन ते ॻाल्हायो वञे ऐं जेका असांजी आवाम आहे आम उन्हनि खे अवेयरनेस ॾिनी वञे। सो तव्हांजी तमामु घणी महिरबानी। अगरि असीं ॻाल्हि कंदासीं सिंध जी त ओवरऑल सिंध में स्पेशली जेको ॾिठो वियो आहे उहो जेकी सिंधी कम्यूनिटीज़ आहिनि उनमें भले माइनॉरिटीज़ बि आहिनि त उन्हनि वटि इहो नंढी उमिरि जी शादियुनि जो रुझान वधीक आहे। वरी जॾहिं पाण अची था वञूं उमरकोट ऐं थरपारकर में त उते ॾिठो वञे त जेको असांजूं माइनॉरिटीज़ आहिनि उहे 52 खां 53% जेको आहिनि उहे माइनॉरिटीज़ जेके उते रहनि थियूं। ऐं सिंध जी जेका कॾहिं ॻाल्हि कयूं त ओवरऑल सिंध में इहे ॿ ज़िला अहिड़ा आहिनि जिते जेके असांजे हिंदू कम्यूनिटीज़ आहिनि उहे वॾे तइदाद में रहनि थियूं ऐं उते ई नंढी उमिरि जी शादियुनि जो रुझान तमामु घणो आहे। ऐं जेकॾहिं पाण ॾिसूं त इहो छाजे करे थिए थो या माना कीअं आहे सिनेरियो, त उनमें डेली बेसिस ते जेके केस रिपोर्ट थियनि था, ख़ासि करे उमरकोट में डेली बेसिस ते या मंथली बेसिस ते 4 खां 5 जेको मंथली बेसिस ते केस जेके आहिनि उहे पुलिस ताईं रिपोर्ट थियनि था। पर नंढी उमिरि जूं शादियूं जेके आहिनि लिक में इन खां वधीक थियनि थियूं जेके केस रिपोर्ट नथा थियनि। मतिलबु थियनि वधीक थियूं, 4 खां 5 केस जेके आहिनि उहे रिपोर्ट थियनि था। अच्छा, हीअ जेके तव्हां ॿुधायो पिया रिपोर्ट थियनि था, उन जॾहिं रिपोर्ट थियनि था त उन्हनि जो को रिज़ल्ट निकिरे थो? को मिसाल अगरि का पुलिस ते को कंप्लेन थिए थी त भई हीअ माण्हू आहे हिते जेको आहे का नंढी उमिरि जी शादी थिए पई कंहिं औरत जी कंहिं ॿार जी, त पोइ उन जे अगेंस्ट पुलिस को क़दम खणे थी या सिर्फ़ु केस रिपोर्ट थिए थो? केस रिपोर्ट थिए थो, फौरन उन ते एक्शन बि कयो थो वञे, पर इहो आहे त पोइ अॻियां हली 20 ॾींहंनि खां पोइ महीने खां पोइ उहो ठाह थो थी वञे, जेके जाली डॉक्यूमेंट्स आहिनि उहे सबमिट कराए था वञनि, छो त पुलिस आहे या कोर्टूं उहे एविडेंस खे ॾिसनि थियूं ऐं पोइ असां वटि तव्हां माना हर शइ फेवर चइजे या माना इन तरह जूं फ्लाज़ आहिनि, नादरा जा जेके सर्टिफिकेट वग़ैरह आहिनि उन्हनि में, त पोइ एविडेंस जे बेसिस ते या पंहिंजो पाण में ठाह थो थी वञे, उन बेसिस ते उहो जेको केस जेसीं ताईं हाईलाइट हुजे थो, मीडिया में अचे थो, त माना कुझु टाइम ताईं उनखे उनजे कयो थो वञे, उनखां पोइ वरी। अच्छा, उन में को गवर्नमेंट जो रोल नज़र नथो अचे जेको एसेट हुजणु घुरिजे, गवर्नमेंट पाण फरियादी हुजे उन में? ना, अहिड़ा तमाम घटि रेयर केसेस हैं। रेयर केसेस जी हैं। इस तरह आप बताइएगा किस तरह से देखते हैं छोटी उम्र की जो शादियां हो रही हैं, हमने देखा है कि छोटी उम्र की जब शादियां होती हैं तो बच्चियों के ऊपर बड़े जहनी और उनके जिस्मानी असरात बड़े ख़तरनाक होते हैं, बड़े नुकसानात होते हैं इसके। जब बच्चियों की शादियां उनकी उम्र से पहले कर दी गई हैं तब तो बड़े नुकसानात होते हैं, उन नुकसानात की तो बात करेंगे, लेकिन आप वजह क्या समझती हैं कि ये इन इलाकों में ख़ासतौर पे अगर उमरकोट की, थरपारकर की बात करें या कोई और ज़िला हो सिंध का, उसमें ये जो ज़्यादातर ये शादियाँ होती हैं उनकी वजूहत क्या होती हैं, उसके पीछे क्या है बैकग्राउंड? वजूहत तो बहुत ज़्यादा हैं, लेकिन सबसे पहले जो मैं बात करना चाह रही हूँ वो ये है कि एक तो ये कि तालीम ना होने की वजह से एजुकेशन का जो सिस्टम है वो क्योंकि अवेयरनेस नहीं है और माँ बाप को भी इतनी अवेयरनेस नहीं है, और स्पेशली ये कि लड़की को
एक तरह से बोझ समझा जाता है, उसको वो अहमियत नहीं घर में दी जाती जो लड़के को दी जाती है। तो इसलिए वो सोचते हैं कि लड़की को जो है वो घर से ये बोझ जो है ना हम इसको उतार दें, और मतलब उसको इतनी अहमियत नहीं दी जाती, और इसी वजह से छोटी उम्र में ही जो है वो शादी कर दी जाती है। इसके साथ साथ देखा जाए तो और ज़्यादा जो है वो नुकसानात जो हैं वो बहुत ज़्यादा हैं इसके। बच्चियों के लिए उनकी अपनी हेल्थ के जो इश्यूज़ हैं वो बहुत ज़्यादा होते हैं, और दूसरा ये कि वो अभी उनकी उम्र जो है वो खेलने कूदने की है, पढ़ने की है, और उन पे बोझ जो है वो एक बहुत बड़ी जिम्मेदारी आ जाती है, और वो ख़ुद को अभी मैनेज नहीं कर पाती, तो वो दूसरे घर को या शोहर को या ससुराल वाले जो है उनको वो कैसे मैनेज करेगी। उसको अभी वो चीज़ों का नहीं पता, उसको अभी वो उसने कुछ सीखा नहीं है कि किस तरह से ख़ानदान को जो है वो फैमिली को चलाना है। तो ये सारी वजूहात। अच्छा, ये जो होती है शादियाँ, ये ज़बरदस्ती की होती हैं बच्चों की, उसमें बच्चों से पूछा जाता है? कुलसुम तव्हां ही ॿुधायो त हीअ जेके शादियूं थियनि थियूं घणे भाङे असां मिसाल जी ॻाल्हि अक्सर ॾिठो आहे त जॾहिं ॿार खे मेच्योर ॿार हूंदा आहिनि, उनखे शादी जी ही ख़बर न हूंदी आहे, पोइ छा उन्हनि खे ॿुधाईंदा आहिनि ॿारनि खे? असां वटि जेको सिस्टम आहे उनमें जेके मेच्योर आहिनि, भले मेल हुजनि फीमेल, उन्हनि माना मेच्योर खां ई कोन पुछियो वेंदो आहे, उन्हनि जी विल शामिल कोन हूंदी आहे, वॾा पंहिंजो पाण में फ़ैसिलो करे वठंदा आहिनि। पर हाणे ऐं शादी न घटिजो न आहे, अर्बन एरियाज़ में थी सघे घटिजो हुजे, पर असांजी तमामु वॾी आबादी आहे जेको रूरल एरियाज़ में रहे थी, त उन्हनि जा सिस्टम ट्रेडिशन्स कल्चर उहे इन तरह जा आहिनि, छोकिरी खां बिल्कुलु बि कोन पुछियो वेंदो आहे, छोकिरनि खां बि किथे सफ़ा पुछियो ई कोन वेंदो आहे। सोट मासात उन्हनि में माना नंढे हूंदे खां अॼुकल्ह छोकिरा त पंहिंजी मर्ज़ी खां शादी कोन, उहो चवां थी अर्बन एरियाज़ में ईअं हूंदो, पर ॻोठनि में अञा ताईं असां वटि शरीफ़ छोकिरा आहिनि। जी हा, शरीफ़ चइजनि या बसि उन्हनि जो शुरू खां वठी हिकिड़ो ट्रेडिशन हलंदो पियो अचे, एतिरी अवेयरनेस बि न आहे, टीवियूं बि न आहिनि, मोबाइल तोड़े जो अॼुकल्ह आहिनि, पर पोइ बि छोकिरनि में अञा उहा माना एजुकेशन न आहे पंहिंजे लाइ स्टैंड वठनि, छोकिरा नथा वठी सघनि, त उते छोकिरियूं वरी जॾहिं पाण ॻाल्हि था कयूं हिकिड़ी नंढी उमिरि जी शादी, उनमें वरी उन्हनि जी विश पुछणु, त इहो त माना तसवुर छा मुमकिन ई कोन्हे त नंढी उमिरि जी। कोन थो थिए, ॾिसो जॾहिं असां वटि ख़ासि तौर ते असांजो जेको ट्रेडिशन आहे, वॾा छा कंदा आहिनि, नंढे हूंदे ई जेको आहे लेखो करे छॾींदा आहिनि त भई फलाणे खे धीउ ॼमंदी, उनजे पुट सां उनजो रिश्तो थींदो, ऐं उन खां पोइ जॾहिं वॾा थींदा आहिनि त पोइ भले हिक ॿिए खे पसंदि कनि न कनि, पोइ उनखे इन हाउ तॾहिं ई जेको नौजवान बि जेको आहे अखियूं बंदि करे उन एग्री करे। बिल्कुलु ईअं ई थींदो आहे, ख़ासि करे असां वटि ॻोठनि में माना पंहिंजी धीउ खे सिक्योर करण जे लाइ बदे जूं शादियूं कयूं वेंदियूं आहिनि, पोइ उहो या ईअं बि हूंदो आहे त अगरि किथे पुटु वॾो आहे कंहिं फैमिली में, ऐं जेका उन्हनि जी धीउ जेका आहे उहा नंढी आहे, पर छो त जॾहिं बदे जो रिश्तो तइ थियल आहे त छोकिरी खे त आहे कोन का अहमियत ई कोन्हे हासिल, त इनजे करे उहे चवंदा आहिनि हाणे असांखे पंहिंजे पुट जी शादी कराइणी आहे, अॻिला चवंदा आहिनि तव्हां बि असांखे पंहिंजी धीउ जी शादी कराए ॾियो त असीं ॾियूं, पोइ इन चकरनि में बि नंढी उमिरि जूं शादियूं बदे वारो जेको सीन आहे उहो बि माना वॾो असर तमामु घणो इहो कारण भाई। अच्छा सिस्टर, ये जिस तरह से ये बात करें हम लोग, ये जो अद्धे बदे की शादियाँ होती है उसमें बड़े नुकसानात होते हैं, क्योंकि ये भी रिपोर्ट हुए हैं केस के, एक तरफ अगर बच्ची है उसके सामने जब उसकी शादी बदे में की जाती है तो सामने वाला भले 40 साल का हो 50 साल का हो वो भी उसको भी दे देते हैं, तो उसके कितने नेगेटिव असरात हैं? ऐसे ही है, क्योंकि अब देखें वो बच्ची है और अगर 50 साल का या 40 साल के शख्स के साथ उसकी शादी कर दी तो उन दोनों की अंडरस्टैंडिंग ही नहीं बनती, और आपस में वो कम्युनिकेशन नहीं हो पाती, या वो उस तरह से अब लड़की जो है वो अगर तैयार हुई है तो अगर शोहर को ये पसंद नहीं है, वो सोचता है कि पता नहीं ये किसके लिए तैयार हुई है, या और चीज़ें जो है वो किस तरह से वो घर को मैनेज करना है, तो ये वाकई बड़ा मतलब मसाइल इस तरह से उभरते हैं कि लड़की जो है उसकी अपनी ख्वाहिशात हैं, वो अपने घर को देख रही है या अपनी चीज़ों को देख रही है, लेकिन जो 40-50 साल का या 60 साल का एक आदमी है उसकी सोच एक फ़र्क है, तो दोनों की म्यूचुअल अंडरस्टैंडिंग जो है वो नहीं बनती, जिसकी वजह से मसाइल जो हैं वो उभरते हैं। अच्छा, इसमें हम जो फिज़िकल हेल्थ की बात करते हैं तो बच्चे की जो फिज़िकल हेल्थ भी बड़ी डैमेज होती है, उसमें जिस तरह से अगर छोटी सी बच्ची है वो फिर अगर वक्त से पहले माँ बन जाती है तो डिलीवरी और उसके जो मामला आते हैं उसमें भी कितने नुकसान और बहुत सारी डेथ्स भी होती हैं इसमें। जी बिल्कुल, ज़चगी के दौरान जो है क्योंकि एक तो बॉडी पूरी तौर पर अभी तैयार नहीं होती ना उसकी, तो कई दफ़ा तो मिसकैरेजेस बहुत ज़्यादा होते हैं, और इसी तरह से जब डिलीवरी केस है तो उसमें भी बहुत सारे इशू आते हैं, ब्लड का इशू है, फिर अगर सिजेरियन करना पड़ता है, ऑपरेशन करना पड़ता है तो उसमें भी इश्यूज आते हैं, फिर ये कि उसकी अपनी जो सेहत है, खून का ना बनना, उस तरह से मतलब वो चीज़ों को डाइट नहीं प्रॉपर वो ले रही,
तो इस तरह से फिर जो इशू उसके हेल्थ के जो है इशू बहुत ज़्यादा जो है वो सामने आते हैं, और कई दफ़ा तो माएँ खुद भी जो है वो बच्चियाँ मर जाती हैं और बच्चे भी जो है वो मर जाते हैं। और जो अगर बच्चा कोई पैदा होता है वो भी जो है न्यूट्रिशन का जी, जो उसकी जी, लेकनेस ऑफ बिल्कुल। न्यूट्रिशन का शिकार हो बिल्कुल। जाता है। तो कुलसुम ही जेका सूरत हाल है इन में अगर ॾिसूं असां त जेके नुक़सान थियनि पिया, ख़ासि तौर ते अगरि असां पंहिंजी नियाणियुनि जी ॻाल्हि कयूं, तमामु घणो मतिलबु हिकिड़ो वॾो टॉपिक आहे जंहिं ते ॻाल्हि करण जी ज़रूरत आहे, जंहिं ते जेको असांखे अवेयर करण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु अवेयरनेस जी अगरि ॻाल्हि कयूं असां, छा असांजी जेका कम्यूनिटी आहे, छा असांजो जेको ॻोठाणो माण्हू आहे, छा असांजा जेका शहरी माण्हू इवन उहे इन सॼी एॾी सेंसिटिव सूरत हाल खां आगाह आहिनि? अगरि असीं ॻाल्हि कयूं त चाइल्ड मैरिज रिस्ट्रेंट एक्ट 2013 जो जेको ठहियलु आहे उन में गवर्नमेंट जे तरफ़ां जेको बि माना हिकिड़ी एज मुक़ररु थियल आहे 18 सालनि खां नंढी उमिरि जो, भले छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, ऐं उनजो तालुक कहिड़े बि मज़हब सां हुजे, पर उहो अगरि पाकिस्तानी शहरी आहे त 18 सालनि खां नंढी उमिरि जी शादी जेको आहे उहो कानूनी जुर्म आहे। ऐं उन जी हा जुर्म आहे, ॾोह आहे। ऐं उन में जेको आहे सज़ा इहा आहे त जेको छोकिरी जा वालदेन आहिनि ऐं छोकिरे जा वालदेन आहिनि, उन्हनि ॿिन्हिनि खे जेको आहे उहो 2 खां 3 सालनि जी सज़ा बा मुशक़त उहा थींदी ऐं 50,000 रुपया जुर्मानो ॾियणो पवंदो। उन सां गॾोगॾु जेको उन्हनि जो माना निकाह ख़्वाह आहे या पंडित आहे या पास्टर वग़ैरह जीअं क्रिश्चियन कम्यूनिटी में हुजनि था, अगरि उते इहो मसइलो थिए थो त उन्हनि ते बि इहा सज़ा लागू थिए थी। त इहो माना काफ़ी सारा अहिड़ा इदारा आहिनि जीअं सिविल सोसाइटी सपोर्ट प्रोग्राम आहे या ॿिया बि अहिड़ा इदारा आहिनि, उन्हनि वटि इहे अवेयरनेस जा प्रोग्राम आहिनि, त उहे माना छो जो जेके समाजी इदारा आहिनि उन्हनि वटि हिकिड़ो लिमिटेड जेको प्रोजेक्ट हूंदो आहे, लिमिटेड एरिया हूंदो आहे, उन में हू अवेयरनेस बिल्कुलु ॾियनि था। पर गवर्नमेंट जे तरफ़ां अहिड़ो को हिकिड़ो मैकेनिज़म हुजे, सिस्टम हुजे, या जीअं मोबाइल फ़ोन ते जीअं बोर्ड जा मैसेजिस हलिया पिए या हाणे जेको डिसेबल पर्सन्स आहिनि उन हवाले सां जेके हलनि पिया, त इन तरह जी मुहिम जी हिकिड़ी तमामु घणी ज़रूरत आहे। सरकारी लेवल ते आहिनि सही, पर माना ब्रॉडर लेवल ते न आहिनि। ऐं जिते अवेयरनेस आहे त उते वरी थोरा इन जा नेगेटिव असर इहे आहिनि त अॻु में अगरि माण्हू उहे शादियूं खुलेआम कंदा हुया नंढी उमिरि जूं, त हाणे लिक छुप में करनि था, रातो रात में थी थियूं वञनि। ऐं सो इहो अच्छा एस्टर, इसको हम ऐसे कंटिन्यू करते हैं कि अगर जिस तरह से ये जो लास्ट बात की सिंधु ने कि चोरी छिपे शादियाँ हो जाती हैं, उस वक्त कम्युनिटी, समाज, आसपास के इलाके के लोगों का क्या फ़र्ज़ बनता है, उनकी क्या रिस्पॉन्सिबिलिटी हो सकती है कि वो पुलिस तक पहुँचें या बताएं लोगों को कि यहाँ पर जो शादी हो रही है, यहाँ पर जो काम हो रहा है वो गलत है या गैर कानूनी है? बताना चाहिए, ये तो बहुत ज़रूरी है। लेकिन कई दफ़ा लोग जो हैं वो सोचते हैं कि ये हमारे घर का तो मसला नहीं है, इसलिए लोग खामोश रहते हैं कि कल को कोई वो हमारे साथ इस तरह का लड़ाई झगड़ा ना करें कि आपकी वजह से जो है वो हमारा नुकसान हुआ है। लेकिन मैं समझती हूँ कि ये बताना बहुत ज़रूरी है, और ये हमसायों का या जो भी देख रहे हैं या जिसको पता चल रहा है कि ये गलत काम हो रहा है, तो उसको ये कि रिपोर्ट दर्ज करानी चाहिए, उसको बताना चाहिए, रोकना चाहिए। रिपोर्ट चलो नहीं दर्ज करा, पुलिस तक इन्फॉर्म कर पुलिस को, ताकि ये कंट्रोल हो सके, ये चीज़ जो है वो रुक सके। आजकल पुलिस जो है इसमें अवेयर हो चुकी है। पहले काफ़ी अरसा पहले जब ये कानून पास हुआ था तो काफ़ी टाइम तक पुलिस ही सेंसिटाइज नहीं थी इस सारे मसले और इस कानून के हवाले से। तो अब तो ये खुदा का शुक्र है कि लोग जो है सेंसिटाइज हुए हैं। तो ये जेको ॿारनि सां या जेको नंढड़ियूं ॿारियूं आहिनि जेके जिन जूं घटि उमिरि आहिनि उन जी शादियुनि वारो मामिलो आहे, उन ते सिंध गवर्नमेंट पारां जेको कानून साज़ी त थियल हुई ऐं हिन वक़्तु बि जेको आहे उन ते अमल दरामद बि थिए पियो, पर पहिरीं जेका ॻाल्हि कईसीं त कुझु अर्सो अॻु जेको आहे उन ते अमल दरामद थींदे नज़र न पियो आहे। हाणे कुझु पॉज़िटिव शइ इहा आहे त हीअ जेके इन कानून ते अमल दरामद थींदो नज़र अचे थो, पुलिस बि एक्टिव थींदे नज़र अचे पई, पर कम्यूनिटी ऐं ख़ासि तौर ते समाज में रहंदड़ मुतहरिक जेके माण्हू आहिनि उन्हनि जो बि इहो कमु आहे त उहो माण्हुनि ताईं आगाही पहुचाइनि ऐं तमामु घणो सेंसिटिव इशू आहे, हिन ते ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं ऐं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेको नंढियुनि शादियुनि वारो आहे मामिलो, उन ते जेको कानून साज़ी थियल आहे उहा हिन वक़्तु केसि ताईं पुतल आहे। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। ब्रेक खां पहिरीं कुलसुम जेका ॻाल्हि कई ईस्टर त जेको आहे हिन जी कानून साज़ी थियल आहे, माण्हू खे जेको अवेयर करण जी ज़रूरत आहे। अवेयरनेस ते पोइ ॻाल्हाईंदे कानून जेको आहे न तमामु घणो ॾाढी जेका तव्हां बि ॻाल्हि ॿुधाई त ॾाढो सख़्तु कानून आहे। हिन में जेको मौलवी आहे, जेको नमाज़ जेको ही हिन निकाह ख़्वान आहे, उहो बि हिन में ॾोही आहे।
ऐं हिन में जेको उहो रजिस्टर करे थो उहो रजिस्ट्रार बि ॾोही आहे, अगरि उहो ग़लति शादी खे रजिस्टर करे थो। हिन में जेको डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जो जेको नुमाइंदो आहे, जेको हिन मेंबर आहे, उहो बि कसूरवार आहे। हिन में छोकिरी ऐं छोकिरे जा माउ पीउ बि वालदेन बि कसूर, उन्हनि खे बि सज़ा थी थिए। उन्हनि खे बि सॉरी, ऐं उन सां गॾोगॾु अगरि का ॼञ वॾी खणी था अचनि त जेके ॼानी आहिनि उहे बि उन्हनि ते बि, हा जी बिल्कुलु। अच्छा, हाणे हिन वक़्तु अगरि ॻाल्हि कयूं असां सिंधी जी ॻाल्हि कयूं, सिंध में पहिरीं घणा केस रिपोर्ट थींदा हुआ, हाणे हुन में कुझु घटिताई भाई आहे। पर जेके जंहिं असां पर्टिकुलर कंहिं अगरि ज़िले जी ॻाल्हि कयूं, थरपारकर या मीरपुर ख़ासि जी, त हिन वक़्तु उते जी जेका पुलिस आहे, उते जा जेका सोशल माण्हू आहिनि, उन्हनि जो किरदारु कीअं था ॾिसो तव्हां? जॾहिं खां सोशल मीडिया जेको आहे उन ते जेको बि केस अचे थो, उनजो तमामु घणो इन्हनि केसनि जे हवाले सां तमामु घणो हिकिड़ो पॉज़िटिव रोल आहे। जीअं कल्ह हिकिड़ो उमरकोट में माना नंढी उमिरि जी शादी जो केस थियो हुयो, माना उन्हनि जो निकाह थियण वारो हुयो या थी वियो हो, त उन टाइम ते कुझु जेके मुतहरिक माण्हू आहिनि जिन खे ख़बर आहे त इहो कानूनी जुर्म बि आहे ऐं उहो पंहिंजो सम्झनि था त इन में असांजो पंहिंजो किरदारु मिलाइणु खपे, त उन्हनि जेको आहे पुलिस खे इंफॉर्म कयो ऐं उमरकोट जी जेका डिस्ट्रिक्ट पुलिस आहे, ख़ासि करे वुमेन पुलिस जेका SHO आहे, उन फ़ौरन वञी कार्रवाई कई। जेको मुल्ला आहे, जेको उन शादी में जेको मुलविस मौलवी हुयो उहो, ऐं जेको छोकिरो हुयो, छोकिरे जी उमिरि जेको आहे 35 ईयर आहे ऐं जेका छोकिरी आहे उनजी 7-8 साल उमिरि आहे। मीडिया ते ॾाढो इहो केस हले पियो, त उन्हनि खे माना फौरी तौरु जेको वुमेन पुलिस SHO आहे उन फौरी तौरु कार्रवाई कई, उन्हनि खे जेल बि थी चुकी आहे, FIR वग़ैरह बि कटिजी चुकी आहे। त आउं ईअं सम्झां थी सोशल मीडिया जो तमामु अहम जेको किरदारु आहे। जॾहिं इन तरह जा केस सोशल मीडिया ते अची था वञनि ऐं पोइ आवाम बि किराए करे थी त इन सां इंसाफ़ थियणु खपे, त उहो जेको आहे उनखे इंसाफ़ मिले। मतलब साॻी ॻाल्हि उहा थी जेको समाज जो जेको रोल आहे, जेको हर माण्हू अगरि सोशल मीडिया ते ज़ाहिर कंहिं पर्सन रखियो हूंदो, त इहा हर माण्हू पंहिंजे अगरि माण्हू ज़िम्मेदारी महसूसु करे त अहिड़े क़िस्म जो को कार्रवाई का अहिड़े क़िस्म जो को ग़लति थिए थो को माशरे में, समाज में, तो उनजी निशानदेही करे सघिजे थी। तो इस तरह से हम बात करते नुकसानों की बात करे थे, तो कम्युनिटीज़ की हमने बात की कि कुछ कम्युनिटीज़ ऐसी हैं जिसमें ज़्यादातर ऐसे वाक़यात होते हैं। अगर हम देखें कि जो हम अर्बन एरियाज़ हैं और रूरल एरियाज़ में, उनमें एक डिफरेंस है तालीम का। वो पढ़े लिखे लोग हैं तो वहाँ पर कम केसेस सामने आते हैं, जहाँ पढ़े लिखे लोग ज़्यादा हैं वहाँ पर ये केस सामने नहीं आते, जहाँ कम है वहाँ पर ये केस ज़्यादा सामने आते हैं। कम्युनिटीज़ किस टाइप की होती हैं जो ज़्यादातर इन केसेस में मुलविस नज़र आती हैं? ज़्यादातर जिनके ऊपर एक तो कर्जा, ये भी बहुत बड़ी बात है कि जो लोग भट्टे पे जैसे काम करते हैं और जो हारी हैं जैसे जिम्मेदारों के पास काम करते हैं, तो फिर उनके लिए मुश्किलात हो जाती है। अगर शादी के लिए या किसी काम के लिए उनको पैसा चाहिए तो वो पैसे देते हैं और वो सोचते हैं कि अब ये कर्ज तो उतार नहीं सकते, तो ये लड़की जो है वो हम इनकी रख लेते हैं। तो इसी तरह के केसेस भी होते हैं। दूसरा ये कि अवेयरनेस, ये मतलब कि लोगों के पास तालीम जो है, तालीम ना होने की वजह से जो है वो ये सिलसिला जो है वो इसी तरह से बढ़ता जाता है। मतलब एजुकेशन का बहुत बड़ा, जी एजुकेशन का बहुत बड़ा इल्मिया है, क्योंकि अगर पेरेंट्स जो है वो अवेयर होंगे कि हम अपनी बच्चियों को जो है वो पढ़ाएं, उनको एजुकेशन दिलाएं, ताकि वो भी आगे जाके और मतलब वो किसी पोजीशन पे आए, या वो सिर्फ लड़कों को चाहते हैं कि ये लड़के जो हैं वो कल को ऑफिसेज में बैठे हों, तो क्या लड़कियां नहीं कर सकती? वो भी कर सकती है। अगर उनको पढ़ाएंगे, उनको बाहर निकलने का मौका मिलेगा, पढ़ने का मौका मिलेगा, तो वो भी ये है कि आप आने वाली नस्ल को जो है वो सुधार सकती है और इन मसाइल से जो है वो बचा सकता है। अच्छा कुलसुम, ही पाण जंहिं पर्टिकुलर एरिया जी ॻाल्हि कयूं पिया हिन वक़्तु उमरकोट जी, उन हिकिड़ो वॾो वसी जेको आहे ज़िलो आहे, हुनजी जेका अगरि उन जोग्राफी उन हदनि जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ो ॻोठु किलोमीटरनि खां पोइ वरी ॿियो ॻोठु वरी किलोमीटर, इहे जेके ॻाल्हियूं आहिनि जेके हुते का केसिस थियनि था उहे ॾाढा ॾुखिया ॿाहिरि अचनि था, ज़ाहिर ॾाढा ॾुखिया थींदा आहिनि। त इन्हनि इलाइक़नि में केतिरो ॾुखियो हूंदो कंहिं इदारे जो कमु करणु? जीअं तव्हां CSP कमु करे थी, उन्हनि माण्हुनि ताईं रसाई आहे, उन्हनि माण्हुनि ताईं आगाही पहुचाइणु केतिरो ॾुखियो ऐं जेको आहे चैलेंजिंग कमु आहे? बिल्कुलु तमामु घणो ॾुखियो कमु आहे, पर जॾहिं माण्हू हिकिड़ो अज़्म करे छॾींदो आहे त असांखे करिणो आहे, छो त हीअ जेका दुनिया आहे त उहो कुझु चङा माण्हू आहिनि उन्हनि जे करे ई हली रही आहे। त जॾहिं माना कमु करण जो अज़्म माण्हू करे थो छॾे ऐं असीं इहो चाहियूं था त असां बि दुनिया सां गॾु कुलो कुले में मिलाए हलूं
असांजे जेको इलाइक़नि मां इहे जेके हिकिड़ो फ़रसुदा रस्मूं आहिनि उहे ख़तमु थियणु खपनि। असांजी न्याणी खे बि जेको आहे उहो बराबरि जी हैसियत मिलणु खपे। त जेको करणु चाहे थो उन जे लाइ का शइ मुश्किल न आहे। ऐं अगरि इन जी पाण वजूहात ते ॻाल्हाईंदासीं त आउं ईअं सम्झां थी जेका सभिनी खां वॾी वजह आहे उहा आहे असां वटि जेको लिटरेसी रेट आहे, ख़ासि करे असीं अगरि औरतुनि जी ॻाल्हि कयूं पूरी सिंध में त 23% जेको आहे उहो फीमेल लिटरेसी रेट आहे ऐं मेल जो जेको आहे 67% आहे। जॾहिं लिटरेसी रेट में एॾो वॾो फ़र्क़ु आहे, तालीम जेको आहे न उहो माना मेन पिलर आहे कंहिं बि जेको इलाइक़े जी या कंहिं बि मुल्क जी उते तरक़ी जी। ऐं उहो तालीम जे ज़रिए ई अवेयरनेस अचे थी। त तालीम जेको हिकिड़ी मेन माना जेको शइ आहे उहो एजुकेशन जो तमामु घटि हुजणु इहो हिकिड़ी मेन पिलर आहे। ऐं हिकिड़ी इन में वजह इहा बि आहे त माना कुझु कम्यूनिटीज़ अहिड़ियूं आहिनि जिन में धीउ जॾहिं पैदा थींदी आहे त हू ख़ुशी कंदा आहिनि। ख़ुशी इन जे लाइ कंदा आहिनि त माना धीअनि जो विकिरो कंदा आहिनि। जेतिरी नंढी उमिरि हूंदी ओतिरे वॾे अमाउंट में उनखे विकिरो कंदा आहिनि। ऐं ईअं थी वेंदो आहे जो रातो राति में उत्तर वारी साइड कंदकोट, कश्मोर इन तरफ़ माना थर पारकर, उमरकोट जा कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि, कुझु ज़ातियूं अहिड़ियूं आहिनि जेके पंहिंजी धीअनि खे विकिरो करे ॾींदा आहिनि ऐं उन्हनि जो गुज़र सफ़र ई इन शइ ते हुजे थो। त हिकिड़ो इहो बि कारण आहे। त माना इन त ऐं इहो आहे त वॾी ख़तरनाक सूरत हाल आहे। वॾी ख़तरनाक ॻाल्हि ॿुधाए पिया त मतिलबु जंहिं कम्यूनिटी में उन ख़ासि कम्यूनिटी में अगरि का न्याणी पैदा थी थिए त उनजो कमाई जो ज़रियो पैदा थिए ऐं उन न्याणी खे जेको आहे उहो ईअं ई जानवरनि वांगुरु विकिणनि था। माना तमामु अफ़सोस की ॻाल्हि आहे। इसके साथ मैं ऐड करना चाह रही थी कि अगर बच्ची देखें पढ़ी लिखी है तो वो फैसले कर सकती है खुद से, क्योंकि अगर वो अनपढ़ है तो उस तौर से वो फैसले नहीं कर पाती है ना। अगर उसकी शादी की जा रही है बड़े शख्स के साथ तो वो बोल नहीं सकती, उसको खामोश रहना है। लेकिन अगर वो पढ़ी लिखी है तो उसके अंदर कॉन्फिडेंस है और वो मुकाबला कर सकती है और वो कह सकती है कि मैं ये शादी नहीं करूंगी। तो इसलिए एजुकेशन का होना जो है वो बहुत ज़रूरी है, बहुत ज़रूरी है। और सबसे ज़्यादा इसकी वजह भी यही है कि लिटरेसी रेट कम है और लोग पढ़ाते नहीं अपने बच्चों को। इसी वजह से शायद नहीं पढ़ाते होंगे कि आप बड़ा हो के जो ना वो अपना सवाल हक़ नहीं मांग ले। हाँ सॉरी, आऊं बिन में हिकिड़ो एड कंदसि। जीअं मां पहिरियां ज़िक्र कयो त कल्ह हिकिड़ो केस जेको थियो आहे उहो तव्हांजी नज़रुनि मां गुज़रियो हूंदो। हाणे उनमें जेका नंढड़ी आहे छोकिरी एॾी इनोसेंट आहे ऐं बिल्कुलु उहो हिकिड़ो ब्राइड जे माना गेटअप में आहे। हाणे उनखे का ख़बर ई न आहे त मूंसां ॿिए ॾींहुं थींदो छा। सही, मुंहिंजी शादी थिए पई, माना उनजी जेका एज आहे फेस में उहो एॾी इनोसेंट लॻे थी, पर उनखे उहो रेड कलर जी ड्रेस पातल आहे, पूरो मेकअप वग़ैरह थियल आहे, उनजे भर में हिकिड़ो माण्हू बीठल आहे जेको पूरो मेचर हिकिड़ो मर्द आहे। पर उन माना आउं पाण हिकिड़ी धीउ जी माना मदर आहियां, जॾहिं आउं उनखे उन हिसाब सां ॾिसां थी त इहो तमामु हिकिड़ी ॾुख जी सूरत हाल आहे। त उहे कहिड़ा वालदेन आहिनि जेको इहो सोच बि नथा रखनि त असांजी हिकिड़ी बिल्कुलु मासूम नंढड़ी जंहिंजी हींअर वक़्तु गुॾियुनि सां खेॾण जी उमिरि आहे ऐं असीं उन सां छा करणु वञूं पिया उन्हनि जी माना उन्हनि खे का सम्झ ई न आहे। ऐं जीअं आउं पहिरियां तव्हां सां ज़िक्र कयो त जेकी छोकिरियूं विकिरो थियूं थी वञनि उन्हनि मां हिकिड़ी छोकिरी सां मुंहिंजी मुलाक़ात थी हुई त माना उन्हनि खे ईअं उते ट्रीट थो कयो वञे त तव्हांखे त असां ख़रीदियो आहे, माना हिकिड़े ॼणे उनखे ख़रीदियो, उन वरी ॿिए माण्हू खे उनखां वधीक पैसा वठी विकिरो करे ॾेई छॾियो। पोइ उनखां ईअं थो कमु वरितो वञे जीअं पाण हिकिड़े जानवर खां बि ओतिरो कमु नथा माना वठी सघूं। त उन छोकिरी खां सॼो ॾींहुं बनियुनि खां वठी घर जे कम खां वठी सफ़ाई सॼो ॾींहुं, छो त ईअं सम्झनि था त हिननि खे असां पैसे में वरितो आहे ऐं उहो माना उन्हनि जा टर्म्स एंड कंडीशन्स बि लिखाए था वठनि त जॾहिं तव्हां असांखे छोकिरी तव्हां असांखे विकिरो करे था ॾेई छॾियो त पोइ तव्हांजो उन सां को ताल्लुक़ न आहे। इवन दो के माइटनि खे इहा ख़बर बि कोन हूंदी आहे त असां विकिरो कई आहे, उहो वही कहिड़े ॻोठ आहे। जी मिडिल मैन हूंदा आहिनि उहे विच में माना सौदो कंदा आहिनि, उन्हनि जो पंहिंजो कुझु अमाउंट फिक्स हूंदो आहे। त माना इहो असांजे समाज जे लाइ इहो तमामु हिकिड़ो ॾाढी अहम ॻाल्हि तव्हां कयो पिया। इन ॻाल्हि इहा जेका पॉइंट आहे जीअं तव्हां ॻाल्हि कयो पिया, तव्हांखे ख़बर आहे त उते जा मक़ामी माण्हू उन्हनि खे ख़बर हूंदी, पुलिस खे बि ख़बर हूंदी, इदारनि खे, पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई छो नथी थिए? हा जी, माना इहो त असां वटि हिकिड़ो चवणी बि आहे त पुलिस खे सभु ख़बर हूंदी आहे ऐं असां वटि सिस्टम उन्हनि खे फॉलो करणु हिकिड़ी पूरी चेन ठहियलु आहे। सो मुश्किल आहे तमामु घणो त इहे जेके कानून ठहियलु आहिनि उहे इम्प्लीमेंट बि थियनि, पर असां तमामु घणो पूरो उमेद आहियूं त जेके चङा माण्हू आहिनि उहे असां सभु मिली करे कोशिश कंदासीं त पोइ बिल्कुलु। अच्छा, आखिर में इस टाइम पूरा हो रहा है प्रोग्राम का, तो इस तरह आप ये बताइएगा किस तरह से हम अपने लोगों को अवेयर कर सकते हैं और ये कंटिन्यू कीजिएगा सिंधु की बात को कि ये जो
कानून है, ये जो जुल्म हो रहा है सबको पता है, लेकिन उसकी आवाज़ नहीं आती। उसकी आवाज़ किस तरह से आ सकती है, किस तरह से ऐवानों तक और लोगों तक ये आवाज़ आनी चाहिए। जिस तरह से आज कुलसूम ने एक बहुत अहम टॉपिक पर बात की है, बहुत अहम टॉपिक बताया हमें कि इस तरह से वो हमारी बच्चियों को जो है सेल किया जाता है, वो एक से दूसरे और दूसरे से तीसरे गांव में सेल हो जाती हैं। और लेकिन ये हमें तो पता है, लेकिन हमारी रियासत को अभी तक पता नहीं चल रहा। इसको करने के लिए ये है कि अवेयरनेस जो है वो फैलाने की ज़रूरत है, ताकि हम मुख्तलिफ सेमिनार्स कर सकें, गांव में जाएं, औरतों को इकट्ठा करें, उनके साथ सेमिनार हो सकते हैं, सोशल मीडिया के ज़रिए बात की जा सकती है, क्योंकि आजकल तो मोबाइल हर शख्स जो है वो फेसबुक है, इंटरनेट है, वो यूज़ करते हैं। तो सोशल मीडिया मेरा ख्याल है सबसे बेस्ट है कि हम इसके थ्रू जो है वो लोगों को ये मैसेज दे सकें, उनको बता सकें, उनकी अपनी ज़ुबान में बात कर सकें। कोई सिंधी है, कोई ढाट की ज़ुबान समझता है, जो भी कोई समझता है उसकी ज़ुबान में बात करें, ताकि लोग इस मैसेज को ले सकें। और फिर ये कि और कानून जो है उस पर इम्प्लीमेंट जो है वो बहुत ज़रूरी है। अगर इम्प्लीमेंट नहीं होगी तो फिर लोग सीखेंगे नहीं, और इसी तरह से आए दिन जो है वो केसेस जो है वो बढ़ते जाएंगे। तो अगर इम्प्लीमेंट इसमें ये कि ज़ाहिर है जो कानून है, जो लॉ है, उसको सामने रखा जाएगा, उसमें पुलिस भी है, उसमें जो पेरेंट्स हैं या कोई देख रहा है, अगर वो शख्स इसको सामने लाएगा तो ये कंट्रोल हो सकता है। ठीक है, बहुत शुक्रिया इस्टर शकील आपका। कुलसूम सिंधु तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, ही तमामु घणो अहम जेको आख़िरी ॻाल्हि कुलसूम असांखे ॿुधाई त अहिड़ा जेके आहिनि इलाइक़ा आहिनि ऐं अहिड़ियूं कम्यूनिटीज़ आहिनि जिते ॿारनि खे जी न सिर्फ़ु नंढी उमिरि में शादियूं करायूं थी वञनि, पर उनखे विक्रोप कयो थो वञे। त हीउ जेको असांजे समाज जो इहो जेको किरदारु आहे, इहो जेको पासो आहे, तमामु घणो ॾुखो ईंदड़ आहे। छो जो उहा न्याणी जंहिंजी उमिरि पढ़ण जी आहे, जंहिंजी उमिरि गुॾियुनि सां रांदि खेॾण जी आहे, उन्हनि खे असां ज़बरदस्ती जेको असांजे समाज में उन्हनि जी शादियूं थी वञनि, कानून जे हुजण जे बावजूद बि उन्हनि ते जेको आहे रियासत उन्हनि ते जेको आहे पुलिस एक्टिव नथी थिए, को बि एक्शन नथी वठे। त इहो तमामु घणो फ़िकर वारो लम्हो आहे। इन ते असांखे सोचणु खपे, असांखे इन्हनि ते ॻाल्हि ॿोल करणु खपे। असांखे घुरिजे त असीं सभई गॾिजी करे समाजी इदारनि सां गॾिजी, असां जेके सहाफ़ी आहियूं ऐं उहे ऐं जेके समाज जा मुतहरिक किरदार आहिनि, उहे गॾिजी करे इन मौज़ू ते ॻाल्हाइनि, इन मौज़ू ते सेमिनार थियणु घुरिजनि, इन मौज़ू ते माण्हुनि खे अवेयर करणु घुरिजे। इन मौज़ू ते जेको आहे कम्यूनिटीज़ में, ॻोठनि में, ॾूरान इलाइक़नि में वञणु खपे, उते ॻाल्हि ॿोल करणु घुरिजे, उन्हनि खे ॿुधाइणु घुरिजे त हीउ जेको थी रहियो आहे, या हीउ जेको असां नंढियुनि उमिरि जी शादियूं जेके पंहिंजे ॿारनि जूं कयूं था, उन्हनि जा केॾा नुक़सान थियनि था। उहो कानूनी ॾोह बि आहे, ऐं अगरि कानूनी ॾोह आहे ऐं उहो को माण्हू जुर्म कंदे, ॾोह कंदे झलियो वञे थो, पकड़ियो वञे थो, त उन्हनि खे सज़ाऊं बि मिलणु घुरिजनि। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।